हर हर जन्म वरबो वठी हर जन्म वरबो मिठा महरान में मिलबो मिठा महरान में मिलबो खत्म ऊंधाए की बिजली खत्म ऊंधाए की बिजली चिट्ठी चांदान में मिलबो मिठा महरान में मिलबो। साईं जीएम सैयद 17 जनवरी 1904 ईस्वीअ ते हज़ारे वरे आगाटे सिंधू दरिया जे किनारे ते वाक़िअ शहर सन में सैयद मोहम्मद शाह जे घर में अख खोली। साईं जीएम सैयद सैयद हैदर सनाईअ जो 14हों सजाद नशीन हो। साईं जीएम सैयद तमाम नंढी ॼमार में ई वालिद जी शफ़क़त खां महरूम थी वियो। 14 वरहनि जी नंढी उमिरि में साईं जीएम सैयद सियासी ऐं समाजी सफ़र जी शुरूआत कई। साईं जीएम सैयद सभ खां पहिरीं सिंध जे सैयदनि जी कॉन्फ्रेंस सन में कोठाई ऐं 14 सालनि जे ॼमार में ई ख़िलाफ़त कॉन्फ्रेंस तहरीक में बहिरो वरितो ऐं उन में भरपूर किरदारु अदा कयो। 1919 ईस्वीअ में बोर्ड ऑफ स्कूल जो तालके चेयरमैन बणियो ऐं अॻिते हली वाइस प्रेसिडेंट कराची डिस्ट्रिक्ट लोकल बोर्ड बणियो। 1929 ईस्वीअ में कराचीअ जे ज़िले लोकल बोर्ड जो सदर बणियो। उन दौर में सन शहर कराची ज़िले में शामिल हूंदो हो। कराची लोकल बोर्ड जे सदर जी हैसियत में साईं जीएम सैयद ॻोठनि में स्कूल खोलाए इल्म खे ॻोठनि में पखेड़ियो ऐं ग़रीब शागिर्दनि खे वज़ीफ़ा वठी ॾियण में अहम किरदारु अदा कयो। कराचीअ खां ठटे ताईं रोड तामीर कराइण वारो कारनामो बि साईं जीएम सैयद ई सरअंजाम ॾिनो हो। साईं जीएम सैयद 1930 ईस्वीअ में सिंध हारी तहरीक जो बुनियादु विधो जंहिंजो पाण सेक्रेटरी जनरल थियो ऐं 1937 ईस्वीअ में सिंध लेजिस्लेटिव असेंबली जो मेंबर चूंडिजी वियो। 1938 में मुस्लिम लीग में शामिल थियो। 1940 ईस्वीअ में सिंध जे तालीम जो वज़ीर बणियो। साईं जीएम सैयद ई शाह लतीफ़ ते मेलो लॻराए उते अदबी कॉन्फ्रेंस कोठाई। सिंधी अदबी बोर्ड जो क़याम अमल में आणण बि सैयद जो ई कारनामो आहे। साईं जीएम सैयद 1941 ईस्वीअ में मुस्लिम लीग जे सेंट्रल कमेटी जो मेंबर बणियो। 1943 ईस्वीअ में सिंध मुस्लिम लीग जो सदर चूंडिजी वियो। 1944 ईस्वीअ में सिंध असेंबलीअ मां साईं जीएम सैयद पाकिस्तान जो ठहराउ मंज़ूर करायो। 1954 ईस्वीअ में सिंधी अदबी बोर्ड जे चेयरमैन जी हैसियत में अदब खे हथी वठण लाइ पाण पतोड़ियाई। साईं जीएम सैयद 1966 ईस्वीअ में बज़्म सूफ़िया सिंध जो बुनियादु विझी सॼी सिंध में सूफ़ी अज़म जी प्रचार कई ऐं सिंध जे दरगाहुनि ते मेड़ाका कोठराया। साईं जीएम सैयद 1969 ईस्वीअ में सिंध यूनाइटेड फ्रंट जो बुनियादु विधो ऐं 1 यूनिट ख़िलाफ़ जदोजहद कई। साईं जीएम सैयद सियासत अदब तारीख़ ऐं मज़हब ते 58 किताब लिखिया। साईं जीएम सैयद जी समूरी ज़िंदगी सिंध जे हक़ लाइ जाखोड़ कंदे गुज़री। साईं जीएम सैयद 25 अप्रैल 1995 ईस्वीअ ते कराची जी जिन्नाह अस्पताल में लालाणो करे वियो। साईं जीएम सैयद जे ज़िंदगी जो तमामु घणो हिसो नज़रबंदी ऐं जेलनि में गुज़रियो। हुन अमली ऐं समाजी कमनि लाइ पंहिंजो पाण खे अर्पे छॾियो हो। साईं जीएम सैयद सिंध जे सूफ़ियुनि जे अमन ऐं ख़ुशहाली वारे पैगाम खे आम करण लाइ समूरी ज़िंदगी जदोजहद कई। साईं जी कोशिश हुई त सिंध जी सूफ़ियुनि जे काइनात जे ख़ुशहालीअ लाइ ॾिठल सपनो साबिया थिए। हर हर जन्म वरबो वठी हर जन्म वरबो मिठा